जुडो तालको मुकम्मल तौर ॿोॾि जे वर चढ़ी वियो। पुराण LBOD सिम नाले लातादाद ॻोठ ॿोड़े छॾिया। तफ़सीलन मूजिब जुडो नवकोट फज़ल भंबोर नफ़्सनगर आहूगरी घघ मोरी सिल्वर मोरी चांग मोरी समेत लातादाद नंढा वॾा शहर ॻोठ वाहण वस्तियूं पाणी जे घेरे में सरकार पारां का बि वाहण न थी सघी आहे। गुज़िरियल ॾींहुं रोशनाबाद वटां पुराण खे पयल घारे जे नतीजे में UC रोशनाबाद में केतिराई ॻोठ पाणी हेठि अची विया आहिनि, जॾहिं त जुडे तालके जो तारीख़ी ॻोठ साईंदाद अलियाणी पिणु पुराण में घारो पवण सबबि मुकमल तौर ते ॿुॾी वियो आहे। ॻोठ ॿुॾण बादि ॻोठाणनि इंतज़ामिया जी सुस्ती ऐं नाअहली ख़िलाफ़ मेन मिठी मीरपुर ख़ासि रोड ते धरणो हणी वेही रहिया। उन मौक़े ते मुतासिरनि ॻोठाणनि मंज़ूर अलियाणी, बरकत अलियाणी ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त समूरो ॻोठ मुकमल तौर ते ॿुॾी वियो आहे। सरकार का बि वाहड़ न कई आहे। ॿिए तरफ़ जुडे तालके मां गुज़रंदड़ बगी माइनर शाख पिणु पुराण में छोड़ बंदि हुअण करे हंधा हंधा घारा पवण सबबि केतिराई ॻोठ ॿोड़े चुकी आहे। हुननि चयो त ॿोॾि खां मुतासिर थियल ॻोठाणनि जो आला अख़्तियार नोटिस वठनि, रिलीफ ॾियण ऐं इमदादी कार्रवायूं शुरू कयूं वञनि। मुतासिरनि खे टेंट, राशन ऐं सिहत जूं सहूलियतूं फ़राहम कयूं वञनि।